जी नाज़रीन, ATV न्यूज़ में ख़बर शामिल कंदा आहियूं। ठरी मीरा लॻ सावड़ीअ जे रहाकू मौला बख़्श धारे जो पंहिंजनि पुटनि ऐं भाइटियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मौला बख़्श धारे जो एहतिजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजा भाइर ऐं भाइटिया अलाह ॾिनो गुलण फ़क़ीर, दीर मोहम्मद, इमाम अली ऐं ॿिया मुनवर भट्टीअ सां गॾिजी मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं अॻो बि 2 एकड़ ज़मीन मूंखे नशो ॾेई लिखाए विया हुआ, पर हाणे जेका मूं वटि ज़मीन बची आहे उहा बि मूंखे मोतमार धमकियूं ॾेई फॿाइणु चाहिनि था। हिन वधीक दाईंदे ॿुधायो आहे त अच्छा जेको विड़न का तमाना उन नाला छा है वो केरन ओए साईं हिकड़ो भटिया मनोहर नालो आहे अलाह ॾिनो नालो आहे उन जो पुट गुलड़ नालो आहे ऐं ॿियो इमाम अली नालो आहे दिन जो पुट आहे ऐं इन्हनि मूंसां ना कयो आहे पिया मुंहिंजा भाइर आहिनि गॾिजी सजी हिन महिल मूंसां ना ॿुधा कनि पिया मुंहिंजी ज़मीनूं लिखी हर शइ करे ॿी जेका हाणे बचत ज़मीन आहे उहा बि मूंखे नथा ॾियनि, नारे ज़मीन आहे उहा बि नथा ॾियनि। हाणे मूंसां ना अॻु आहे मूंसां माण्हुनि घणी तव्हांजी ज़मीन वठी विया? जी साईं, अॻु में वो घणी ज़मीन तव्हां खां वठी विया? मूंखां ज़मीन सेवा 3 जॻह खां वठी विया। कीअं वठी विया हुआ? वो वठी विया मूंखे नशो ॾेई बेहोश करे मूंखे वो मनवर पूरी खणी वियो आहे, उहा उन सां पैसा वठी ऐं मूंसां ज़ुल्म कराए। सफ़ेदार मूंखां पैसा वरिता आहिनि, 50,000 वरितो आहे, 2 बकर वरिता आहिनि, उन मूंसां ज़ुल्म करे। सफ़ेदार जो नालो छा आहे? सफ़ेदार जो नालो आहे ख़ालिद। ख़ालिद पाण रात जो केरा? मांडणा। अच्छा उन्हें ॾाढो ॾिनो आहे तो क्या पैसा दो पंहिंजे ज़मीन जो खातो करे थो ॾियां, उन वरी ठोके पंहिंजो मुंहिंजे छोकिरा नंढड़नि खे उन जो के पंहिंजो ॾेई छॾी आहे, मूंखे नशा ॾेई बेहोश करे मनवर पूरी खणी वियो आहे। हाणे तव्हांजो मुताबिक़ छा आहे? हाणे मुंहिंजो आहे त मूंखे पंहिंजी ज़मीन मोटी मिली। अच्छा कंहिंखां मुताबिक़ वेदा? ओ भाइरनि खे चयो मूंखे ज़मीन जो पंहिंजो ॾियणी, जेका वरी ज़मीन बचत में आहे उहा मूंखे नथा ॾियणु ॾियनि पिया। DC खैरपुरा अपील थो कयां ऐं SP खैरपुरा अपील थो कयां त मूंखे ज़मीन नथा ॾियनि, मूंसां ज़ुल्म था कनि, मूंखे मारनि था ऐं अॻु में बि मूंखे गोलियूं हणी जॾो करे मूंखे मोहताज कयो अथनि। रहंदो हाणे मूंखे ख़तरो आहे, अॼु सुभाणे मूंखे मारनि था, उन जी ज़िमेवार केरु रहंदो? पंहिंजी ॿनी वापसि करे मूंखे पंहिंजी ज़मीन पंहिंजी वापसि कराए ॾियनि, महिरबानी करे मूंखे पंहिंजी ज़मीन वापसि कराए ॾियनि। मुंहिंजी आज मूंसां ज़ुल्म कयो अथनि, काॾे हली बि नथो सघां, मुंहिंजो केरु बि ॿुधण वारो न आहे, न पीर ॿुधण वारो न आहे, न वॾेरा न पीर न फ़क़ीर। रहंदो उन्हनि वटि वञा मूंखे मोटाए था